अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणे में। असां सां गॾु मौजूदु आहिनि चीफ ऑफिसर डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणा सैयद नादर शाह साहब जन। लाड़काणे में हिन वक़्तु तव्हां सर्विसिस ॾियो था, तव्हांखे टाइम पीरियड जेको आहे हिते मुंहिंजे ख़्याल में 5-6 महीनूं थियो आहे। त ज़िले लाड़काणे जा जेके मेजर इशूज़ आहिनि, ख़ासि करे अवामी हवाले सां, सफ़ाई जे हवाले सां, ड्रेनेज जे हवाले सां, उहे ॾाढा माना ख़राबु नज़र अचनि था। तव्हां बेसिकली इहो ॿुधायो इन्हनि मसाइल जो असुलु माना जेको आहे वजह कहिड़ी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, जीअं त असांजे जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके फंक्शन्स आहिनि, जेके असां फंक्शन एक्सरसाइज कंदा आहियूं, उहे असां कंदा आहियूं बहिराड़ी में। बहिराड़ी यूनियन काउंसिलियूं या यूनियन काउंसिल्स जेके आहिनि उन्हनि में असां कंदा आहियूं। असांजा चेयरमैन साहब आहिनि जनाब एजाज़ अहमद लगारी साहब। उन्हनि जी हथल इम्कान कोशिशि हूंदी आहे अदी फरियाल टाटपुर साहिबा जी जेको आहे त हल्के में असां कमु कयूं पिया। पोइ उन्हनि जी हथल इम्कान कोशिशि हूंदी आहे त कीअं बि करे असां पंहिंजी सर्विसिस जेके असांखे बेसिकली जेके कानून ऐं लॉ जे मुताबिक़ करणियूं आहिनि असां उहे जेको आहे त ॾियूं। असांखे सफ़ाई ऐं सुथराई जो जेको अमलो नाहे, नई वरी जेको आहे त उहे हूंदो आहे म्यूनसिपल सर्विसिस जेके हूंदियूं आहिनि उहे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जे हवाले आहिनि। ॿियो यूनियन काउंसिल्स जे हवाले आहिनि, पंहिंजे उन्हनि जो पंहिंजो स्टाफ हूंदो आहे जेको। बाक़ी असां उन्हनि खे जेको आहे त असिस्ट कंदा आहियूं। असां जेकी थींदी आहे असां उन्हनि सां हेल्प कंदा आहियूं यूनियन काउंसिल्स जा। हिन वक़्तु जेको आहे त असांजे जनाब चेयरमैन साहब जन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन, अदी फरियाल टाटपुर साहिबा जन, उन्हनि सभिनी जे हुकुम ते असांजो जेको मोहतरम जनाब चेयरमैन एजाज़ अहमद लगारी साहब आहे, उन ज़िले लाड़काणे जे सभिनी यूनियन काउंसिल्स जे जेको असांजा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके मेंबर आहिनि, उन्हनि सभिनी मेंबरनि खे जेके असांजी नुमाइंदगी करनि था हर यूसी में, उन्हनि खे जेको आहे त हिकु लोडर जेको आहे त असां हितां परचेज़ करे ॾिनोसीं त जीअं उते पंहिंजी अमले सां कमु वठी करे उन लोडर जे ज़रिए उते सफ़ाई जो निज़ाम बहितर करे सघनि। तो इहे जेको लोडर आहे हर यूनियन काउंसिल में? हाँ बिल्कुलु, इहो हर यूनियन काउंसिल खे असां ज़िले जी हर यूनियन काउंसिल खे असां प्रोवाइड कयोसीं। सर ज़िले में घणी यूनियन काउंसिलूं आहिनि? ज़िले में जेको आहे त 46 यूनियन काउंसिल्स आहिनि ऐं असां उहो तक़रीबन हर यूनियन काउंसिल्स खे जेको आहे त असां इहे प्रोवाइड कयूं आहिनि इहे। अच्छा सर, बुनियादी तरह सां जेका ज़िले काउंसिल जो जेको किरदारु या रोल नज़र अचे थो, उहो कुझु न कुझु डेवलपमेंट जे हवाले सां माना महसूसु थिए थो, बसि बाक़ी का प्रेज़ेंटेशन माना नज़र नथी अचे। साईं ॾिसो, असांजे जेके लिमिटेड जेके अख़्तियार जेके असांखे पंहिंजे लोकल गवर्नमेंट एक्ट तहत जेके असांखे मिलियल आहिनि, असां उहे सुठे नमूने सां असां पंहिंजियूं सर्विसिस ॾियूं था। असांजो चेयरमैन साहब जनाब एजाज़ अहमद लगारी साहब हर हिकु शइ खे जेको आहे त नज़र में रखंदो आहे ऐं हर हिकु शइ खे जेको आहे त कोशिशि कंदो आहे त अवाम जे विच में रहां ऐं अवाम सां गॾु जेको आहे त असां उन्हनि खे जीअं जेतोणीकि डेवलपमेंट हुजे, जेतोणीकि जेको आहे त जेकी सहूलियत हुजे, खोड़ सारियूं असां जेको आहे त हिते सोलर प्लेट्स असां फ़िलहाल बहबूद जे लाइ असां कमु कयूं पिया। असांजो चेयरमैन साहब जन कमु करनि पिया। जीअं ग़रीब माण्हुनि खे जेको आहे त व्हील बेरोज़ आहिनि, व्हील चेयर्स आहिनि, या जेको आहे त इहो सोलर जूं लाइट्स आहिनि, मतिलबु खोड़ सारा असां जेके फैलाव बहबूद जे लाइ जेके कमु थियनि था, असांजे चेयरमैन साहब हिते डिस्ट्रिक्ट काउंसिल में करनि पिया। अच्छा सर, हिन वक़्तु जेके ज़िले काउंसिल में सपोज़ कयो जेको DDO पावर आहे, उहो हिन वक़्तु माना चेयरमैन खे अकेलो आहे या उन सां गॾु 3 चेक साइन थींदा आहिनि? साईं न, चेयरमैन साहब असांजो हेड आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट हूंदो आहे, ऐं उनखां पोइ ॿिए नंबर ते मां आहियां, चीफ ऑफिसर आहियां। असां 2 DDO पावर्स आहियूं। असां ॿई जेको आहे त असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, पर असांजो ईअं सम्झो त असांजो एप्रूवलिंग अथॉरिटी ऐं असांजो वॾो जेको हेड ऑफ जेको अथॉरिटी आहे जंहिंखे चइजे त उहो चेयरमैन साहब आहे। चेयरमैन सर, हिन वक़्तु आहे जो चेयरमैन जॾहिं मुंतख़ब थिया, खोड़ सारो टाइम पीरियड अहिड़ो बि गुज़रंदो आहे जंहिंमें चेयरमैन न हूंदा आहिनि, त पोइ DDO पावर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अकेले खे हूंदो आहे? न साईं न, पोइ उनखां पोइ कॾहिं कॾहिं त ईअं कंदा आहिनि त असां सां गॾु चीफ ऑफिसर सां गॾु जेको आहे त अकाउंट्स ऑफिसर खे ॾींदा आहिनि DDO पावर, त तव्हां ॿई यूटिलाइज़ कयो। या वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त चेयरमैन जी जाइ ते उहो चेयरमैन वारा पावर जेके यूटिलाइज़ करण जे लाइ, उहे अख़्तियारात इस्तेमालु करण जे लाइ उहो एडमिनिस्ट्रेटर रखंदा आहिनि। त एडमिनिस्ट्रेटर असां सां गॾु जेको आहे त उहो चीफ ऑफिसर सां गॾु पावर उहो एक्सरसाइज़ कंदो आहे। ठीकु आहे सर।